मेरिट में अचण वारे विद्यार्थियों के जीव सेवा संस्थान ॾिनो 1-1 लख निशुल्क यूरोलॉजी शिविर 22 जनवरी ते सिंधु मनाई मास्टर चंद्र जी जयंती। अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा इनामनि लाइ क़ाबिल शख़्सनि जा नाला घुराया। ख़बर संसार में तव्हांजो स्वागत आहे। 21 दिसंबर ते संत हिरदाराम साहब ब्रह्मलीन थी विया। संत हिरदाराम साहब जे कार्य ऐं जीवन खे लिखे कन्हैया दादलाणी पंहिंजी कलम ज़रिए हिकमाला में पिरोयो ऐं दिलीप लालवाणी पंहिंजे सुरनि सां सजाए संतनि खे श्रद्धांजलि अर्पित कई। पेश आहे नमो नमो साईं हिरदाराम। नमो 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 साईं हिरदाराम। सिंधुड़िया जा थया भाग भला, सिंधुड़िया जा थया भाग भला, आयो सुहिणो सभागोनी, आयो सुहिणो सभागोनी, पावन धरतीअ ते वसायो जग जे मालिक महर जो मींहुं। नमो 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 साईं हिरदाराम। संत हिरदाराम नगर जे साधु वासवाणी स्कूल में 6 दिसंबर ते प्रतिभा सम्मान समारोह जो आयोजन कयो वियो, जंहिंमें 10-12 दर्जे में मेरिट सूची में अचण वारनि विद्यार्थियुनि प्रीति गुलवानी, मुस्कान सोनी, सिमरन मोहर चंदानी के सिद्ध भाऊ हथों जीव सेवा संस्थान तरफां ₹1 जो नगद चेक ॾेई सम्मानित कयो वियो ऐं एक साणी उन्हनि जे अभिभावकनि जो शाल ऐं श्रीफल सां सम्मान कयो ऐं 10-12 दर्जे खे पढ़ाइण वारियुनि मास्तराणियुनि खे जो शाल श्रीफल सां सम्मान कयो वियो। इन अवसर ते विद्यार्थियुनि रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम भी पेश कयो। संत हिरदाराम नगर में 22 जनवरी ते निशुल्क यूरोलॉजी शिविर जो आयोजन कयो वियो आहे। शिविर में अमेरिका जा यूरोलॉजिस्ट डॉक्टर शक्तिदास ऐं डॉक्टर अमर सिंह ऐं देश जा ॿिया यूरोलॉजिस्ट पंहिंजी सेवाऊं ॾींदा। शिविर में मरीजनि जो पंजीयन 22 ऐं 23 जनवरी ते सुबुह 8 खां 2 बजे ताईं कयो वेंदो। जांच 22 खां 24 जनवरी ताईं सुबुह 9 खां 5 बजे ताईं कई वेंदी ऐं ऑपरेशन लाइ मरीजनि खे 25 जनवरी ते भर्ती करे 26 खां 28 जनवरी ताईं ऑपरेशन कया वेंदा। शिविर में 100 मरीजनि जे ऑपरेशन जो लक्ष्य रखियो वियो आहे। सेवा सदन नेत्र चिकित्सालय जे ट्रस्टी लोकचंद जनियाणी ॿुधायो कि जिनखे पेशाब संबंधी कंहिं भी प्रकार जी तकलीफ़ आहे उन्हनि जी जांच करे आवश्यकता अनुसार इलाज ऐं ऑपरेशन कया वेंदा। मास्टर चंद्र सिंधी गीत संगीत जे खजाने खे एतिरो त मालामाल करे विया आहिनि कि हीअ कॾहिं ख़त्म कोन थींदो। मास्टर चंद्र जो जनम ॾींहुं भोपाल में सिंधु संस्था गुज़िरियल 25 सालनि खां मल्हाए रही आहे। 15 दिसंबर की रात भी संत हिरदाराम नगर के नवयुवक सभा भवन में मास्टर चंद्र के गीतनि जी महफ़िल ऐं कवि सम्मेलन जो दर्शकनि आनंद वरितो। महफ़िल जो शुभारंभ संत हिरदाराम साहिब ऐं मास्टर चंद्र की मूर्ति अॻियां शाइर विनोद आसूदाणी, शिक्षाविद विष्णु गेहाणी, केटी दादलाणी, अखंड सिंधु संसार संपादक ज्ञानचंद लालवाणी, कवि महेश मूलचंदाणी जोत जगाए कई। मास्टर चंद्र जा कला में गीत पेश करे दिलीप लालवाणी मास्टर चंद्र के दर्शकनि सां रूबरू मिलायो।
केसवाणी दिलीप लालवाणी फानी साहब जो रचनाऊं पेश कयूं। नंदसन मुखाणी मास्टर चंद्र खियलदास बेगवाणी ऐं सोभो ज्ञानचंदाणी जे जीवन जी ॼाण ॾिनी। मास्टर चंद्र जनम 15 दिसंबर 1907 ते ठारू शाह सिंध में थियो ऐं संदसि देहांत हिते हिंदुस्तान में 2 नवंबर 1984 ते थियो। पर जनम ऐं वफ़ात जे विच जे हिन अरसे में हिन साहिब अहिड़ा कम अंजाम ॾिना जो अॼु बि संदन वफ़ात जे 3 सालनि खां पोइ बि खेसि न सिर्फ़ु हिंद सिंध में पर सॼे संसार में जिते बि सिंधी सुहिणा रहनि था वॾे सिक ऐं श्रद्धा सां यादि कयो थो वञे। इन अवसर ते कैलाश शादाब जे कजल संग्रह अकेला आहियूं जो ॿियो लोकार्पण भी थियो। कवि सम्मेलन में महेश मूलचंदाणी, कन्हैयो मोटवाणी, नंदसन मुखाणी, कन्हैयो शेवाणी, भगवान बाबाणी, द्रौपदी चंदाणी, शोभा लेखवाणी पंहिंजी रचनाऊं पेश कयूं। संचालन नागपुर मां आयल प्रोफेसर विनोद आसूदाणी कयो। विरण सां को वीर न थींदो आहे, त्याग करे को वीर न थींदो आहे। कोई जन्म जी तपस्या जो फल आहे न त सिंध जे हिन में चयो कोई कवि कविता हिक ॿिए खां पुछो ॿुधाए त प्यार छा आहे। नज़र त हुन ते रखबी हाणे जा आसीस खां सवाइ मां तोखे झुकायो आहे। रोज़ रोज़ दलालनि जे फोन सां हीअ ज़मीन आई आहे, साईं हूअ ज़मीन आई आहे। हिकु ॾींहुं मूं दलालनि खे फोन कयो, असांजे वॾनि जी ज़मीन जॾहिं हथ में अचेव मौत सां भेड़ मुंहिंजी पुराणी हुई, बेवफा ज़िंदगी ॻाल्हि। अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा सिंधी जगत जी ख़ासि शख़्सियतुनि खे अलॻि अलॻि खेत्रनि में ॾिनल अमूल्य योगदान लाइ इनाम ॾींदी आहे, जिनमें प्रमुख आहिनि 50,000 रुपयनि जो एजे उत्तम अवार्ड सिंधी अदब में आजीवन योगदान लाइ। ॿियो आहे 25,000 रुपयनि जो सिंधी साहित्य में अमूल्य योगदान लाइ मूरजमल मंगनाणी जो बर्पा कयल इनाम। टियों आहे 25,000 रुपयनि जो सिंधी गीत संगीत जे खेत्र में अनमोल योगदान जे लाइ नेतन तोलाणी जो बर्पा कयल इनाम। चौथों आहे 25,000 रुपयनि जो सिंध फनकार अवार्ड हांगकांग ऐं चाइना सिंधी एसोसिएशन जो बर्पा कयल। हीअ इनाम पाकिस्तान में रहंदड़ कलाकारनि खे ॾिनो वेंदो आहे। 25,000 रुपयनि जो नाटक जे खेत्र में अमूल योगदान लाइ इनाम लकी ट्रस्ट जो बर्पा कयल। 25,000 रुपयनि जो सिंधी ॿोली में खे बचाइण में अमूल योगदान लाइ इनाम लकी ट्रस्ट जो बर्पा कयल। 25,000 रुपयनि जो बरक सिंधी चित्रकार अवार्ड कैलाश बालाणीअ जो बर्पा कयल। 25,000 रुपयनि जो हर खेत्र में सिंधीअ खे ओज ते रसाइण वारी शख़्सियत खे लाइफ टाइम अवार्ड असी सिंधी दुबई जो बर्पा कयल। ॾहों आहे 25,000 रुपयनि जो सिंधी अख़बार नवीसी में अमूल योगदान लाइ सहयोग फाउंडेशन जो बर्पा कयल इनाम। इन्हनि इनामनि लाइ क़ाबिल शख़्सनि जा नाला ऐं योगदान जी तफ़सील सभा जे ऑफिस में 31 जनवरी ताईं घुराया विया आहिनि। चूंडियल शख़्सनि खे सभा जे इनामी जलसे में 10 इहे इनाम ॾिना वेंदा।